THN News। वगण में सिंधु अंदर ज़रई पानी की खोट खिलाफ़ ॻोठ थैड़ी आशिम वासिन जो ज़ुबैर तुनियो की अगवानी में हारिन जो एहतजाजी मुज़ाहिरो। पानी की खोट खिलाफ़ सख्त नारेबाजी कई वई। उन मौके ते मुज़ाहिरीन ज़ुबैर तुनियो, बख्शल ख़ासकेली, हामिद जतोई ऐं ॿियनि चयो त असां हिन ॾींहंनि में सारियाली फ़सुल जो बिज पोखींदा आहियूं, पर हिन वक़्त ताईं पानी न पहुची सघियो आहे। उन करे असांजो फ़सुल तमामु घणो मुतासिर थींदो। ज़रई पानी न अचण करे शाखुनि वाहन तोड़े खॾनि में पानी न हुअण करे उते वारी उॾामी रही आहे। चौपाए माल लाइ बि पीअण जो पानी न आहे, जॾहिं त जर पिणु सुकी विया आहिनि। जेकॾहिं असांखे ज़रई पानी न ॾिनो वियो त ॾुकार जहिड़ी सूरत हाल पैदा थी वेंदी। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त बिना देरि पानी ॾिनो वञे।